सपना पुत्र, रात तुझे अंकल जो फोन आयो। जी पापा। समीर जी शादी के बारे में भी पूछे। पर पापा ता राही सा प्रॉमिस कयो है। हाँ पुत्र, पर मां एतरो इंतजार हाणे नथो करे सका। जेकॾहिं राही सॼी हयाती जगह का न वठी सके त छा मां तोखे सॼी हयाती पाण वटि विहारे वेठो हूंदुसि? न पुत्र, न, इहो मुमकिन न आहे। पापा एतरो तंग आयो मां। अरे पुत्र, तंग थियण जी का बि ॻाल्हि कान्हे। न्याणियूं जॾहिं सियाणियूं थी वेंदियूं आहिनि न त वालदेन जा पेर ततल हूंदा आहिनि। पर पापा मूं त तव्हांखे ॿुधायो हो त राही फ्लैट बुक करायो आहे। कंस्ट्रक्शन भी काफी थी वई आहे। हाणे 2-3 महीननि में पोजीशन भी मिली वेंदी। पुत्र, तूं समझण जी कोशिश छो नथी करी? मुसलसल 6 महीननि खां मां अदा खे वेट पियो करायां। हाणे त अदा बि नाराज़ थी वियो आहे। पापा अञा प्लीज 6 महीननि जो टाइम ॿियो ॾियो। पोइ भले जीअं तव्हांखे वणे तीअं कजो। ठीकु आहे, मगर यादि रखजांइ, 6 महीननि खां पोइ मां ॿी का बि ॻाल्हि कोन ॿुधंदुसि। ओके? ओके पापा। फैक्ट्री में घणे अरसे का कम कर रहे हो। मुंह तो जड़ो मेहनती पढ़ियो लिखो जफ़ाकश इंसान पंहिंजी जिंदगी में कोन ॾिठो आहे। रातियुनि जूं रातियूं ॾींहंनि जा ॾींहं लगातार कम पियो करे। भेण सां त कंहिं मुसाफ़तूं तय कोन कयूं आहिनि, पर हींअर तूं थकिजी पियो आहीं। तूं वञी आराम कर। मूंखे त सदियुनि जा फ़ासिला ॾींहंनि में गुज़ारणा आहिनि। मूं ते निंड आराम हराम आहे। पर बाबा बेआरामी जे करे नुक़सान न थी थो वञे। मां तुंहिंजी शिफ्ट जी हाज़िरी भरे छॾींदुसि। तूं वञी आराम कर। जा बसि। ठीकु आहे, जेका तव्हांजी मर्ज़ी। हा बाबा ठीकु। वाह जवान जा पुट वाह। सपना, तूं कॾहिं आई? कुछ वक्त अॻु में आई आहियां। मासी कम करे हली वई। मां तुंहिंजे इंतज़ार में वेही रहियसि। चओ कहिड़ो ख़बरूं आहिनि? किथे वई एतिरी देर? मां त 2 ॾींहंनि जी लाॻीती ड्यूटी ॾेई पौरीअ तां मोटो आहियां। वो तो ठीक है राही, पर कुछ पंहिंजी सेहत जो तो ख्याल रख। सपना, तोखे त ख़बर आहे, कुछ हासिल करण जे लाइ कुछ विञाइणो भी पवंदो आहे। मां त बुॾल ॿेड़ी जो मुसाफ़िर आहियां। ॿुधंदड़ खे त हिकु मामूली तीलीअ जो सहारो बि वॾो हूंदो आहे, पर मूंखे बिना सहारे किनारे पहुचणो आहे। पर छॾ हिन ॻाल्हियुनि खे। तूं इहो ॿुधाए त पंहिंजनि ख्वाबनि जी इमारत अॼु जंदे ॾिसण वई हुई? हाँ, कुछ वक्त अॻु में वई हुअसि। काफ़ी कम थी वियो आहे। मां भी इहो ई थी चाहियां। राही, पापा अञा अंकल वारनि खे जवाबु कोन ॾिनो आहे। ऐं राति भी अंकल शायदि फ़ोन ते पापा सां रिश्ते जी ॻाल्हि कई हुअसि। पोइ ॾिस राही, पापा पंहिंजे वाइदे ते क़ाइमु आहे, पर हू जेसिताईं तुंहिंजी ज़ाती जाइ न ॾिसंदो को फ़ैसिलो न कंदो। सपना, सपना पाण बि अची पहुता आहियो। ऐं तूं यकीन रख त रब तोखे मुंहिंजे लाइ ई तख़लीक़ कयो आहे। तूं सिर्फ़ मुंहिंजी हूंदी, सिर्फ़ मुंहिंजी। राही राही ओ राही राही प्रॉब्लम थी वियो, ज़ुल्म थी वियो, तबाह थी वियासीं। छो, छा थियो? राही, जिते पाण फ्लैट बुक करायो आहे न, उहा बिल्डिंग हुकूमत ॾाराए छॾी। छाजे करे? अधी उहा बिल्डिंग गैर कानूनी नक्शे ते ठहियल हुई। ऑफिस बंदि थी पई आहे।
सबर कर राही, सबर कर, सब कुछ ठीक थी वेंदो। मुझा ख्वाब भजी भोर भोर थी वया, मुझे ख्वाबन जो आईनो चकनाचूर थी वयो, सब कुछ खत्म थी वयो, सब कुछ खत्म, मां लुटजी वयो, किनारे लगन खा गई, सब कुछ जही पट थी वयो मकबूल। हिम्मत का कमट राही, हिम्मत का कमट। ॾिस तो सां गॾु मुंहिंजो फ्लैट दही वियो आहे, पर मां हारजी वयुसि मकबूल। हाणे मूं में एतिरी सघ कोन्हे, मां चरियो थी कोन, चरियो थी कोन। सबर कर, सबर कर, अल्लाह सब कुछ सही कंदो। न पुत्र, हिम्मत हारण कायरन जो कम आहे। हारियल खीर उन्हें ते रोअण, अखियुनि जो खानो ख़राब पंहिंजे करणो आहे। अञा तव्हांजा ॾिन सधा आहिनि पुत्र, लोह आहिनि। अनी वरी कमाए जो फ्लैट, नओं फ्लैट वठी सघो था। वाह, मूंखे ॾिसो, मुंहिंजे हिन हाल खे ॾिसो, मुंहिंजे हिननि कमज़ोर लिंगनि खे ॾिसो। मथां चइनि न्याणियुनि जो वज़न आहे, न को भाउ न पुटु, न को हीरो न को आशिक़। सॼी ज़िंदगी रिटायरमेंट जे पैसनि जे आसरे ते ईअं घणे घणे गुज़ारियो। काई कमाई मेरी चूंटी सब गत करे, ही घर वरतम, ही घर वरतम त मरण खां पोइ मुंहिंजो मड़ पंहिंजे कखनि मां निकिरे। मुंहिंजो औलाद उन्हनि खे को बेघर जो तानो न ॾिए, पर अब्बा सब पाणीअ ते लकीरूं, सब पाणीअ ते लकीरूं। मुंहिंजा त सब कुछ मुझे तबाह थी वियो, मुझे सब कुछ तबाह थी वियो। हाणे आउं छा कंदुसि? मुंहिंजूं न्याणियूं मूंखे तानो ॾींदियूं, चवंदियूं त बाबा तो असांखे पंहिंजो घर न ॾिनो। हाणे मौत अचे त उहो चङो आहे, जल्दी अचे त हिन अज़ाब खां मुंहिंजो जीउ आज़ाद थिए, जान छुटे। पापा। गुड मॉर्निंग पुट। छा ॻाल्हि आहे पुट? ख़ुदा न ख़ास्ता तव्हां रुना त न आहियो? न पापा, छो रहंदसि? अलाए पुट, पोइ तव्हांजूं अखियूं ॻाढ़ियूं छो आहिनि? और रात जो देर सां सुती हुअसि न, इन करे। ओ पापा, तव्हां सां हिकु ॻाल्हि करणी हुई। हा पुट, चओ।
पापा राही जो बुक करायल फ्लैट हुकूमत ड्राए छॾियो आहे। छो? बिल्डिंग ख़ैर करण जे नक्शे ते ठही रही हुई। Oh, I see. But I can't help him. अबा राही मानी खा तो केतरन ॾींहंनि खां गिरह बिना हे खाधो। मां सकरात में पहले मरीज खे दवा पीआरण मूं छा वरंदो। पर अबा 2-3 गिरह त खा न, अलाह सभु कुझु ठीकु कंदो, छो दिलि लाथी अथई। मासी सपना अलाए कीअं हूंदी, अलाए काथे हूंदी, उन मानी खाधे हूंदी अलाए न, मां कीअं खावां। बस अबा हिकिड़ी ॻाल्हि चवां जे तूं मञे त। चओ मासी। अबा तूं हिकिड़ो भेरो वरी सपना जे पीउ वटि लड़ी वञ, मन का कहल पवेसि। मासी भितियुनि सां टकर हणण मां कुझु बि नाहे वरंदो, कुझु नाहे वरंदो। अस्सलाम वालेकुम। सपना तूं मूंखे यकीन हो त तूं ज़रूर ईंदी। कीअं न ईंदुसि राही, अॼु त मूंखे अचणो ई हो। सपना धीअ चङो थियो आई, हाणे तूं वेह त मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां। न मासी न, मूंखे घर जल्दी मोटणो आहे। ऐं न मां न, मुंहिंजी चांहि पी पोइ वेंदी आहे। वेह हिते, मां चांहि खणी थी अचां। वे सपना। राही मां तोखे दावत ॾियण आई आहियां। इहो त थी नथो सघे जो मां तोखे पंहिंजी ख़ुशियुनि में शरीक न कयां। वादो कर ज़रूर ईंदे। यकीनन सपना तूं मूंखे बर्थडे जी दावत ॾियण आई हूंदी। चंड सितारनि खां चमकण त विसरी सघे थो ऐं सिज उभरण विसारे सघे थो, पर तुंहिंजी बर्थडे मूंखां कीअं विसरंदी? उहा त मुंहिंजी दिलि ते लिखियल आहे। सपना सपना हिन आचर ते तुंहिंजी बर्थडे आहे, ईअं न? न रही न, ईअं न आहे। मां बाबा जे फैसले ॾाढो मजबूर थी पई आहियां। समय अची वियो आहे, हिन आचर ते मुंहिंजी शादी आहे। ही तुंहिंजो इन्विटेशन कार्ड। मूंखे माफ़ कजो बाबा। तुझो प्यार वो तेज हवा दिए बारण जी कोशिश हुई। तुझो प्यार वो तेज हवा दिए बारण जी कोशिश हुई। वहंदे पानिया में कागज दी बेड़ी तारण जी कोशिश हुई। लोग घणोई रोक्यो तो क्यों, लोग घणोई रोक्यो तो क्यों। कोई बुतो खे चाहियो से वारीअ जो घर ठाहियो से, तोखे छा